जॾहिं मूं पढ़ियो पे त न गूगल हुयो, न यूट्यूब हुई, न इंटरनेट एतिरी एक्सेस में असांखे हुई, ॾाढो लिमिटेड टाइम हूंदो, कलाक जी इंटरनेट मिलंदी, पोइ जेको करिणो आहे उन में कयो, अदरवाइज़ बंदि। हाणे त तव्हां सभिनी वटि हीअ शइ आहे। हाणे कहिड़ो सबबु आहे? तव्हां वटि का बाउंड्री कोन्हे, तव्हां घरु वेठा आहियो, तव्हांखे बिज़नेस अमेरिका मां मिले थो। इंडिया सॼो मार्केट ईअं कैप्चर कयो आहे। तव्हांजा जेके बि थर्ड वर्ल्ड कंट्रीज़ आहिनि, छो जो उते लेबर सस्तो आहे। लेबर इहो न आहे रुॻो सिरूं खणजनि ऐं हर हलाइजे, जेको ज़हनी पोरियो आहे इहो बि लेबर आहे। थिए छा थो, जॾहिं अमेरिका में इंडिया जो हिकिड़ो माण्हू वेठो आहे, सॼो कमु कराए थो इंडिया जे IT स्पेशलिस्ट खां, पर कमाए हुते थो पाण डॉलर्स में, हुनखे इंडियन रुपी में पैसा ॾिए थो। असां छो नथा करे सघूं? विल खपे। ऐं विल कॾहिं थींदी? जॾहिं तव्हां पंहिंजो पाण खे अहमियत ॾियणु शुरू कंदो, तव्हां सम्झंदो त मां हिन समाज जो कारमद फ़र्दु आहियां। सेल्फ स्टीम जॾहिं तव्हांजी डेवलप थींदी, सेल्फ रेस्पेक्ट जॾहिं तव्हां वटि ईंदी। सेल्फ रेस्पेक्ट हमेशह तव्हांजी हर्ट थींदी जॾहिं तव्हां CV ऐं डिग्री खणी कंहिंजी उताक ते वेंदो, कंहिंजे पोयां वेंदो त हाणे मूंखे नौकिरी वठी ॾे। पोइ सम्झो था उहा नौकिरी वठण खां पोइ तव्हां उन ग्रेस सां उहो कमु करे सघो था? कॾहिं बि न, कॾहिं बि न। ॿियो मां इहो चाहींदसि त पंहिंजे नौजवाननि खे अॼु इहो ॿुधायां। लास्ट टाइम मुंहिंजी मीटिंग हुई जर्मन एम्बेसडर सां इस्लामाबाद में। असांजे चैलेंजिस पंहिंजी जाइ ते, पर अपॉर्चुनिटीज़ तमामु घणियूं आहिनि, जीअं मां बार बार चवंदी थी रहां। हुननि ॿुधायो पियो त असां वटि एजिंग पॉपुलेशन जे करे, इवन जापान वारनि चयो आहे, जापान उहो मुल्क अथव जंहिं मुल्क में हिन वक़्तु 1 लख माण्हू 100+ जी एज ब्रैकेट में आहिनि। कैन यू इमेजिन? 1 लख माण्हू 100+ जी एज ब्रैकेट में आहिनि। हाणे उन्हनि जी एजिंग पॉपुलेशन आहे, उन्हनि खे छा खपे? उन्हनि खे खपे थो स्किल्ड वर्कफोर्स। ऐं स्किल्ड वर्कफोर्स पाकिस्तान में, पंहिंजी सिंध में त नौजवान जो चङो ख़ासो तइदादु आहे। असां उहो मुल्क आहियूं जंहिंजी यूथ पॉपुलेशन 65% खां बि मथे आहे। पर जेकॾहिं असां इन्हनि खे ऑटो मैकेनिक में, वेल्डिंग में, हीटिंग वेंटिलेशन ऐं रेफ्रिजरेशन में, इंडस्ट्रियल इलेक्ट्रीशियन में, चाहे तव्हांजा IT जा, AI जा ॿिया कई जेके ट्रेड्स आहिनि, तयारु कयूं ऐं मोकिलियूं, त को मसइलो आहे अनएम्प्लॉयमेंट? बजाए जेके ॿेड़ीअ में इलीगल असांजो नौजवान वञे थो इटली, यूरोप ऐं ॿियनि मुल्कनि में, ऐं उहे चवनि था असांखे इहे माण्हू न खपनि। इहे माण्हू न खपनि जेके इलीगल ॿेड़ियुनि में चढ़ी अचनि था, तव्हां असांखे स्किल्ड वर्कफोर्स ॾियो। ऐं स्किल्ड वर्कफोर्स जे लाइ जेकॾहिं चाहे असांजी स्टेट कुझु हद ताईं त करे बि थी, पर ख़ैर रस्ता खुलिया पिया आहिनि, कई इदारा आहिनि, फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग्स थियनि थियूं। पर असां नौजवान चए थो मां प्लम्बर न थींदमि। अब छो न थींदे प्लम्बर? तव्हांखे ख़बर आहे त इंग्लैंड में डॉक्टर खां वधीक प्लम्बर कमाईंदो आहे, छो जो पर आवर उनखे पाउंड्स में पेमेंट मिलंदी आहे। इलाही माण्हू जेके बर्गर क्लास मूं वटि ईंदा आहिनि, एलीट क्लास, O ऐं A लेवल वारा, उहो पढ़ंदा आहिनि प्लम्बिंग। छाजे लाइ? छो जो हुननि जी अधु फैमिली उते ऑलरेडी रहे थी, ऐं बाबा हे असां सिखी उते पंहिंजो इहो कमु कंदासीं। इहा अपॉर्चुनिटी बि तव्हां खां खसी थी वञे, छो जो असां उन्हनि खे इहो रस्तो ॾिनो आहे, तव्हां असां खां खसियो अपॉर्चुनिटी। बाबा अॻियां अचो न, इन में छा आहे? महिनत करण खां छो तव्हांखे मसइलो आहे? को बि कमु ख़राबु न आहे, कमु कमु हूंदो आहे। कम खे तव्हां वॾो ऐं नंढो कंदा आहियो। महिनत सरमायो आहे। इहा ॻाल्हि जॾहिं असांखे सम्झ में अची वेंदी, त पोइ मां नथी सम्झां त असांजे लाइ को बि को चैलेंज आहे हिते। चैलेंज अगरि आहे त कमु न करणु आहे। असां महिनत नथा करणु चाहियूं, असां ख़ौफ़ में मुब्तला आहियूं। तव्हांखे इन फियर्स मां निकिरणो पवंदो। वंस जॾहिं तव्हां पंहिंजे ख़ौफ़ खे आइडेंटिफाई करे छॾियो त ख़ौफ़ मूंखे आहे छाजो, उन ख़ौफ़ खे नालो ॾियो। को मे बी नाकामी, अनएम्प्लॉयमेंट, फ्रस्ट्रेशन, वॉट एवर। जॾहिं तव्हां ख़ौफ़ खे को नालो ॾेई छॾींदव त ख़ौफ़ मां निकिरी ईंदव। चेंज खे एक्सेप्ट कयो, एडेप्टेबिलिटी हुजे। कहिड़ी नई टेक्नोलॉजी आहे, कहिड़ा नवां रस्ता ऐं दग आहिनि, कहिड़ी नई डायरेक्शन आहे। ऐं डायरेक्शन ते मां चवंदी हलां त ॾिसो, डायरेक्शन मैटर करे थी। कीअं? तव्हांखे वञिणो सखर, बस में चढ़ी पियो जे कराची थी वञे, जेतिरो जल्दी थी सघे उन बस मां लहो। देरि कंदा देरि थी वेंदी। जॾहिं ज़िंदगी में ग़लति फ़ैसिला कयो था, जीअं ख़बर पइजी वञे उनखे
फ़ैसिले खे नल एंड वाइड करे छॾियो, न त देरि थी वेंदी। सो डायरेक्शन मैटर करे थी, ऐं उन सां गॾु स्पीड। तव्हांजी स्पीड तेज़ आहे पर डायरेक्शन लेस आहियो, छा कंदव? ख़बर पई त मां त बिल्कुलु ग़लति राह ते पियो वञा। तव्हांखे डायरेक्शन सेट करणी पवंदी, स्पीड सेट करणी पवंदी, पंहिंजो पैशन सुञाणणो पवंदो। नाकामी खां डिॼणो न आहे। अगरि इहे मार्कुनी रेडियो इन्वेंट न करे हा त हीअ सॼी तव्हांजे जेको वायुमंडल अॼु हले थो, मां तव्हां सां ॻाल्हाए रही आहियां, किथां हुजे हा? घणा दफ़ा मार्कुनी फेल थियो हूंदो तव्हांजे ख़्याल में? हज़ारे दफ़ा। ही उहे माण्हू आहिनि चंद जंहिं जो अहसान आहे हिन ग्लोब ते, हिन धरतीअ ते, हिन असांजी मदर अर्थ ते, जिन नाकामियूं ॾिसी बि उमेद न हारी, स्ट्रगल कंदा रहिया। ऐं असां सिर्फ़ु इन ॻाल्हि जे करे चुप करे वेही रहंदा आहियूं त न बाबा हीअ ॻाल्हि ॾुखी आहे, न थींदी। हे जेको असांजो न वारो दिमाग़ में खुन्नास वेठो आहे न, हीअ न थींदो, इहो मुंहिंजे वस जो न आहे। तव्हांजे वस जी हर ॻाल्हि आहे, हर ॻाल्हि तव्हांजे वस में आहे, अगरि तव्हां वटि क्लियरिटी हुजे, अगरि तव्हां फियर मां निकिरो।